अस्सलाम वालेकुम आज़िज़ सामीन, ही रेडियो पाकिस्तान मिठी आहे। सामीन, औरतन लाइ हफ़्तेवार मालूमाती प्रोग्राम पेश कजे थो साहेड़ियन सथ। सत्यू प्रोग्राम साड़ियन सत साण करे आऊं हाजिर खिदमत आहियां। प्रोग्राम जी मेज़बान मरियम सदीका। प्रोड्यूसर आहे अल्ताफ़ हुसैन लिगारी ऐं असांजो आवाज़ तव्हांजी समाइतनि ताईं पहुचाइण में असां सां गॾु पनी मुआविन आहे शंकर सांगीजन। उम्मीद है हमेशा जी अॼु खुशबाश ऐं ख़ैरियत सां हूंदियूं ऐं असांजी दुआऊं आहिनि त असांजी भेनरूं जिते बि आहिनि इंशाअल्लाह अल्लाह ताला जी रहमत उन्हनि सभिनी ते वसंदी रहे ऐं हर मुश्किलात खां बचियल रहनि। सत्यम प्रोग्राम साड़ियन सां 10:30 बजे ताईं जारी रहंदो ऐं असां चाहियूं था असांजी भेनरूं ज़रूरु असां सां गॾु शामिल प्रोग्राम थियनि, छो त भेनरुनि जो प्रोग्राम आहे ऐं असां हिन पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए पंहिंजी भेनरुनि खे बहितरीनु टिप्स बहितरीनु ॻाल्हियूं जेके असांजी भेनरूं असांखे मोकिलींदियूं आहिनि या असां पंहिंजे तरफ़ां कुझु टिप्स जेके असांजे वॾनि जा हूंदा आहिनि, कुझु असांजी जेके वॾियूं घरनि में मौजूदु आहिनि उहो असांखे ॿुधाईंदा, उहो बि असां शेयर कंदा आहियूं। ऐं बहितरीनु ॻाल्हि इहा त असां जेके बि कारआमद ॻाल्हियूं असांजी भेनरुनि खे असांखे मौसूल थींदियूं आहिनि या असां उन्हनि ताईं पहुचाईंदा आहियूं त असां चाहींदा आहियूं त वधि खां वधि पंहिंजी भेनरुनि जी शमूलियत रहे प्रोग्राम में ऐं उन्हनि खे असां सुठी सुठी ॻाल्हियुनि खां आगाह कयूं ऐं उन्हनि जो मोकिलियल जेके भेनरूं कुझु असां सां गॾु शामिल प्रोग्राम थियनि थियूं मवाद जे ज़रिए त असां उन्हनि जो मोकिलियल मवाद बि पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयूं त जीअं वधि खां वधि ॼाण असांजी भेनरुनि खे मिली सघे। शादियुनि जी मौसम आहे ऐं ज़ेवरनि जो इस्तेमालु बि करिणो आहे ऐं लिबास रंग ऐं औरत जी पसंदि खे बि ॾिसणो आहे, छो त औरतुनि जो प्रोग्राम आहे। जेकॾहिं हिन में असांजी ॻाल्हि न थिए त ॾाढो अजीब महसूसु थिए थो, छो त असां इहो ई चाहींदा आहियूं त जॾहिं बि असां को लिबास पहिरूं त उहो असां ते ख़ूबसूरत लॻे, असांजा ज़ेवर हुजनि त उहो मैचिंग जा हुजनि ऐं हर औरत जी हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे त हू ॿियनि खां बहितर ऐं मुनफ़रिद लॻे। त मुनफ़रिद उन ई सूरत में लॻंदी जॾहिं असां एहतियात सां लिबास पहिरींदासीं ऐं एहतियात सां असां ज़ेवर इस्तेमालु कंदासीं त असां यकीनन ॿियनि खां मुनफ़रिद तॾहिं ई नज़र अची सघूं था जॾहिं असांजे लिबास में असांजे ज़ेवरनि में ऐं असांजी जेका पर्सनैलिटी आहे हुन में का अलॻि ॻाल्हि हूंदी त उन ते ज़रूरु तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। असां पहिरीं ज़ेवरनि जी ॻाल्हि कयूं था। औरत पंहिंजी सूंह जे लाइ मुख़्तलिफ़ ज़रिया इस्तेमालु करे थी ऐं ख़ूबसूरत थियण लाइ लिबास मेकअप ऐं ज़ेवरनि जो सहारो इस्तेमालु करे थी। शायदि दुनिया में सत्यू का अहिड़ी औरत हूंदी जेका ज़ेवर पसंदि न कंदी हूंदी ऐं हर औरत जी ख़्वाहिश हूंदी आहे त हू सुठी तयारु थिए, न रुगो मुनफ़रिद लॻे पर माण्हुनि जी तवजो जो मर्कज़ बि रहे। उन लाइ औरतूं मुख़्तलिफ़ तरीक़ा आज़माईंदियूं आहिनि। उन्हनि में पंहिंजी सूंह खे वधाइण लाइ ज़ेवरनि जो तमामु घणो इस्तेमालु कयो वञे थो, पर मौसम ऐं माहौल तक़रीब ऐं पंहिंजी शख़्सियत ॾिसी ज़ेवरनि जो इस्तेमालु कयो। उहो अगरि जेकॾहिं तव्हांजो कदु नंढो आहे त तव्हां वॾा वॾा जुड़ियल हार ऐं पंहिंजे गले में पाता आहिनि त तव्हांखे बिल्कुलु अजीब लॻंदा। सत्यू जेकॾहिं तव्हांजो वज़न वधीक आहे ऐं तव्हां वॾियूं वॾियूं वालियूं या चेन सां गॾु वॾा हार पाता आहिनि तॾहिं बि तव्हांजी शख़्सियत मुतासिर थी सघे थी। यकीनन जॾहिं बि असां पंहिंजे जिस्म ते को बि नुमाइश जी का बि शइ इस्तेमालु कयूं था त हुनखे असांजी जेका पर्सनैलिटी आहे, असांजो जेका बनावट आहे, उन हिसाब सां ज़रूरु असांखे इस्तेमालु करणु खपे। सत्यू
ज़ेवर हमेशह पंहिंजी शख़्सियत ऐं मौक़े जी मुनासिबत सां इस्तेमालु कयो। अक्सर औरतूं मौसम जे लिहाज़ खां बि ज़ेवरनि जो इंतिख़ाब कंदियूं आहिनि। सियारे में कुझु वॾा ऐं ॻरा ज़ेवर पाइबा आहिनि, जॾहिं त ऊन्हारे में हल्का ऐं नाज़ुक ऐं नफ़ीस ज़ेवर पाइणु घुरिजनि। वॾा ऐं ॻरा ज़ेवर मशरिक़ जी औरतुनि खे ख़ासि पसंदि आहिनि, इन करे इन्हनि जी ज़रूरत हर दौर में नुमायां रही आहे। ज़ेवरनि खे मौक़े मेल ऐं शख़्सियत सां पाइण बि हिकु फ़न आहे, ऐं अगरि उन्हनि खे वक़्तु ऐं फैशन जी मुनासिबत सां पायो वञे त अव्हांजी शख़्सियत में वधीक निखार ईंदो। सर्दियूं नवां ऐं जदीद फैशन जा ज़ेवर मार्केट में अची चुका आहिनि, पर हुननि मां मयारी ऐं ज़ौक़ मुताबिक़ ज़ेवरनि जो इंतिख़ाब करणु अव्हांजी आला ज़ौक़ जी निशानी आहे। सियारे में कुझु वॾा ऐं मशरक़ी ज़ेवर इस्तेमालु करे सघो था। ज़रूरी न आहे त जेको फैशन में इन हुजे उहो ई अव्हां पायो। पंहिंजी पसंदि खे बि अहमियत ॾेई सघो था। सर्दियुनि जेकॾहिं सियारे में दावत वग़ैरह में वञिणो आहे त अव्हांखे पहिरीं कपिड़नि जो इंतिख़ाब करिणो आहे, उनखां पोइ पंहिंजे ज़ेवरनि जो इंतिख़ाब कयो। अगरि अव्हांखे आम दावत में वञिणो आहे त नाज़ुक ऐं नफ़ीस ज़ेवरनि जो इस्तेमालु कयो, पर जेकॾहिं कंहिं शादी जी दावत ऐं तक़रीब में वञो थियूं त पोइ वॾी ज्वेलरी पायो। गोल्डन ज़ेवर बि पाए सघो थियूं। अव्हांजो चहिरो डिघो आहे त अव्हां वॾा इयरिंग पायो ऐं वारनि में जूड़ो या वार खोले छॾियो। उन सां बि वार ऐं चहिरो सुठो लॻंदो। अगरि अव्हांजो रंग गहरो आहे पोइ अव्हांखे घणी गोल्डन शयूं पाइण जी बजाए कपिड़नि सां मैचिंग ज़ेवर पायो ऐं उनमें वॾा वॾा टॉप या कंगन या वरी का अहिड़ी शइ कननि में पायो जेका गले में लॉकेट या ॿिनि लड़ियुनि वारी शइ बि पाए सघिजे थी। सर्दियुनि जेकॾहिं अव्हांजो कदु नंढो आहे त अव्हां पंहिंजे चहिरे जे हिसाब खां ज़ेवर पायो। ज़ेवर हमेशह तयारु थियण खां पोइ पायो। जॾहिं अव्हांजो लिबास ऐं मेकअप पूरो थी चुको हुजे त उनखां पोइ अव्हां पंहिंजा ज़ेवर पायो ऐं उनखे तव्हांखे पाण ई ख़बर पइजी वेंदी त अव्हांजो लिबास ऐं चहिरे जी मुनासिबत सां कहिड़ो ज़ेवर मैच करे रहियो आहे ऐं कहिड़ो हुजणु ज़रूरी आहे। सिर्फ़ु कननि में टॉप्स पाइण बि अव्हांजी शख़्सियत खे ख़ूबसूरत बणाए सघे थी। सर्दियूं उनखां अलावा हथनि में चूड़ियूं पायो। अगरि अव्हांजे कपिड़नि जूं बाहूं फुल आहिनि त पोइ अव्हां ख़ूबसूरत वाच ऐं हिकु कड़े ते कड़ो बि पाए सघो था। पर अव्हांजे कपिड़नि जूं बाहूं नंढियूं आहिनि त अव्हां सुठनि नगनि वारियूं चूड़ियूं, हिकु वेकरो कड़ो या 4 सुठियूं चूड़ियूं पाए सघो थियूं। सर्दियूं हथनि जी आङुरियुनि में अव्हां सुठियूं मुंडियूं पायो। हिकु या वॾी मुंडी विच में अगरि आङर में पायो जेका सॼे हथ खे ख़ूबसूरत बणाए सघे थी। उन सां गॾु अव्हां वारनि में बि सुठा क्लिप हणो, छो त क्लिप अव्हां सां गॾु अव्हांजे वारनि जी सूंह खे बि वधाईंदा आहिनि। जीअं सर्दियुनि जेकॾहिं जूड़ो ठाहियो था त सुठो क्लिप हणो, ऐं जेकॾहिं अव्हांजा वार खुलियल आहिनि त हुननि खे अॻियां खां थोरा वार पोयां केचर सां ॿधी। मार्केट में केचर्स तमामु सुठा ऐं मयारी मौजूदु आहिनि, उन्हनि मां अव्हां को बि इंतिख़ाब करे सघो था। ज़रूरी न आहे त अव्हां वॾा ॻरा ज़ेवर पायो तॾहिं ई अव्हांजी शख़्सियत सुठी लॻंदी। हल्की ऐं नफ़ीस ज़ेवर सां सादगी बि अव्हांखे ख़ूबसूरत बणाए सघे थी। इहे हुयूं ॻाल्हियूं जेके असांजी भेनरुनि खे ख़ूबसूरत ॾिसण में मदद कंदियूं ऐं उन्हनि खे ज़ेवरनि जो इस्तेमालु कीअं कजे, कपिड़नि जो इस्तेमालु कीअं कजे, कहिड़ा कपिड़ा आहिनि, कहिड़ा ज़ेवर आहिनि, त कहिड़े तरीक़े जा ज़ेवर पाइजनि, ऐं ज़ेवर जेकॾहिं हुननि वटि वॾा मौजूदु आहिनि त उन मुनासिबत सां कपिड़नि जो बि इंतिख़ाब हिन में असां ॿुधायो तव्हांखे। पर सर्दियूं रीस बिल्कुलु न कयो, छो त रीस करण सां ईअं थींदो आहे त असां ॿिए खे ॾिसंदा आहिनि, औरतूं ॾिसंदियूं आहिनि त भई हीअ बहितरीनु कपिड़ा, वॾा ज़ेवर ऐं सोन वग़ैरह उन्हनि खे तमामु घणो पहिरियल आहे या आर्टिफिशियल आहिनि ज़ेवर, त हू सुठी लॻी रही। ज़रूरी न आहे त जेका शयूं उन औरत ते सुठी लॻी रहियूं आहिनि त उहा तव्हां ते बि सुठी लॻे, छो त तव्हांजी शख़्सियत, तव्हांजी पर्सनैलिटी जेके आहिनि बिल्कुलु सभिनीनि खां अलॻि हूंदी, त ॿियनि खां अलॻि ई हूंदी ज़ाहिर। त उन मुताबिक़ तव्हां जेको आहे पंहिंजो ज़ेवरनि जो इस्तेमालु कयो। जेकॾहिं तव्हां वटि काफ़ी सारा ज़ेवर
आहिनि। तव्हां किथे वञी रहिया त सभु थोरा थोरा करे ट्राए कयो त जीअं तव्हांजे चहिरे सां मैच थियनि ऐं तव्हांजे जेके कपिड़नि सां मैच थियनि, तव्हांजी शख़्सियत सां जेके मैच थियनि उहो ई इस्तेमालु कयो। छो त रीस करण सां अक्सर ईअं थींदो आहे त औरतूं हिक ॿिए जा कपिड़ा ॾिसंदियूं आहिनि, ज़ेवर ॾिसंदियूं आहिनि, त उन्हनि खे जॾहिं उहो पाए वठंदियूं आहिनि त उन्हनि खे उहो अजीब लॻंदा आहिनि। त हर कंहिंजी शख़्सियत पंहिंजी हूंदी आहे, उन मुनासिबत सां चूंड कयो। तव्हां जेकॾहिं सादगी में बहितर लॻो था त तव्हां सादगी इख़्तियार कयो, त सादगी तव्हांजी जेके आहिनि तव्हांजी ऐं सूंहं खे चार चंड लॻाए छॾे थी। सत्यम प्रोग्राम में शामिल कयूं था ही नगमो अचो त गॾिजी ॿुधो।
असांजे मुल्क बहितर हिकमत अमली अख़्तियार कई ऐं पंहिंजे अवाम खे वॾे नुक़सान खां बचायो आहे। असांजी थोरी बेहतियाती कोरोना वबा जे फैलाव जो सबबु बणिजी सघे थी। इन लाइ अवां जल्द खां जल्द कोरोना खां बचाव वारी वैक्सीन लॻारायो ऐं पाण खे महफ़ूज़ बणायो। सत्यूं हाणे हलूं था सिलसिले किचन कार्नर तरफ़। यकीनन अॼु अचर जो ॾींहुं आहे। असांजी भेनरुनि बि कुझु प्लान कयो हूंदो ॾींहं जी मानी में, राति जी मानी में, त उन्हनि खे छा ठाहिणो आहे। स्पेशली उहे भेनरूं जेके ड्यूटियूं कनि थियूं ऐं अचर जी ॾींहुं पारी हुजनि थी, छो त हिकु त उन्हनि खे यकीनन कपिड़ा त तमामु घणा धोइणा हुजनि था, छो त सॼे हफ़्ते जा कपिड़ा जेके आहिनि उन्हनि जे इंतज़ार में हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे उहो धोइणा। ऐं उन खां अलावा जेके घर में वेठे औरतूं आहिनि उन्हनि खे बि आचर जे ॾींहुं कपिड़ा त एनी हाव धोइणा हूंदा आहिनि, छो त उन्हनि जा जेके घर जा मर्द हूंदा आहिनि उहे छुटी ते ईंदा आहिनि। पोइ उन्हनि खे सभु ॻाल्हियूं आचर जे ॾींहुं यादि ईंदियूं आहिनि त भई हिननि खे कपिड़ा बि धुलाई करणा आहिनि, वरी इस्त्रियूं बि करणियूं आहिनि, त तमामु घणो मतिलबु बिज़ी रहे थो वक़्तु। ऐं उन वक़्त जी कमाई असांखे वक़्तु कढणो आहे, छो त घर जा भाती जॾहिं घर अचनि था त उन्हनि जी दिलि बि करे थी त असां घर जो खाधो खायूं। या उहे ई भेनरूं जेके घर में वेहनि थियूं उन्हनि जो बि इहा ई हूंदो आहे त उहो घर में कुझु न कुझु नओं प्लान कनि, नई शइ का ठाहिनि जंहिंसां उन्हनि जो टेस्ट चेंज थिए। सत्यूं पेन ऐं पनो खणो, सामान ऐं तरकीब नोट कयो ऐं अॼु असां किचन कार्नर में नरगिसी कबाब ठाहिण जी तरकीब सां करे आया आहियूं। सत्यूं घुर्बल शयूं इहो आहिनि: कीमो अधु किलो, अदरक थूम पेस्ट 1 चम्मच, लूणु 1 चम्मच, ॻाढ़ा मिर्च पाउडर अधु चम्मच, गरम मसालो पाउडर अधु चम्मच, पाणी 1 कप, बेसण 2 चम्मच, सावा मिर्च कटियल 4 अदद, सावा धाणा कुटियल मर्ज़ी मुताबिक, उबारियल बेज़ा 4 अदद, कच्चा बेज़ा जेके आहिनि उहे 2 अदद, आयल 1 कप। ऐं ठाहिण जो तरीक़ो कुझु हिन रीत आहे: कीमे में 1 कप पाणी, थूम, अदरक पेस्ट, सभु मसाला मिलाए उॿारे वठो। जॾहिं कीमो ॻरी वञे त पाणी ख़ुश्क थी वञे त उनखे थधो कयो। कीमो थधो थी वञे त उनखे ॾडर ग्राइंड कयो, उनमें बेसण मिलायो ऐं सावा धाणा उॿारियल बेज़े जा 2 टुकर कयो। हिकु बेज़े खे अधु कीमे जे मसाले में हणो ऐं कोफ़्ते वांगुरु हाण उन्हनि खे ब्रेड जे चूरे में ॿोड़े छॾियो। हिकु प्याली में बेज़ो वठी उनखे फेंटियो। फ्राई पैन में नॉर्मल बाहि ते ऑयल गरम कयो। हिकु कबाब खे बेज़े में ॿोड़े ऐं हल्की बाहि ते फ्राई कयो। जॾहिं गोल्डन ब्राउन थी वञे त प्लेट में कढी छॾियो। शाम जी चांहि सां गॾु तव्हां नोश करे सघो था। सत्यूं हमेशह जी अॼु बि शामिल प्रोग्राम थियो ऐं प्रोग्राम खे सराहियो आहे सुमरा कॉलोनी खां आयशा, मेहरुनिसा, ख़ालिदा, मालियार खां इकरा वजीर, उरूसा वजीर ऐं अनम। उनखां अलावा इस्लामकोट खां शुमाइला दुरानी, हिना दुरानी ऐं गुदाम कॉलोनी मिठी खां मनाइल दुरानी, सफ़ा मरवा, बिरिश बतूल ऐं वहाम बतूल ऐं असांजी भेनरूं रमीला ऐं भविता जेके धरमाणी कॉलोनी सां हमेशह जी अॼु बि शामिल प्रोग्राम थियो आहिनि। ऐं मां ऐं जमियत दर्स ऐं असांजी भेनरूं भील कॉलोनी मिठी खां राणी उनड़, बेनज़ीर ऐं नंढड़ी सभाई उनड़ बि शामिल प्रोग्राम थियो आहिनि। तव्हां सभिनी जी महिरबानी जो तव्हां असां सां गॾु शामिल प्रोग्राम रहियूं ऐं प्रोग्राम ॿुधो। चिलार खां मोनिका पारस बि असां सां गॾु शामिल प्रोग्राम आहिनि। हिन भेण जी बि वॾी महिरबानी। प्रोग्राम में तव्हां सभिनी जे नाऊं कयूं था। हीउ ख़ूबसूरत नागमो अचो त गॾिजी ॿुधो।
भलो आहे हस हलूं ॿई पाण ॾींहं जो को भलो आहे हस हलूं ॿई पाण लाड़ जी मच्छी लाड़ जा पल्ला हली खाऊं हाण ओ लाड़ जी मच्छी लाड़ जा पल्ला हली खाऊं हाण ॿारनि सां मुतालिक़ का बि नाज़ेब वीडियो या मवाद ठाहिण या हासिल करण ॿारनि सां ज़्यादती जे ज़िमरे में अचे थो, जंहिंजी सज़ा 7 साल क़ैद ऐं 5 लाख जुर्मानो थी सघे थो। प्रोग्राम सायरन सां जो औरतुनि लाइ हफ़्तेवार मालूमाती प्रोग्राम पेश कयो वियो साहेड़ियुनि सत